तहरीक पाकिस्तान जे असरायते किरदार कायदे आज़म मोहम्मद अली जनाह जे वेझे साथी मीर जाफर खान जमाली जी 50वीं वरसी जाफराबाद बलोचिस्तान जे ॻोठ कश्मीर कोट में मल्हाई वई। वरसी में बलोचिस्तान, पंजाब ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख्सियतनि शिरकत कई। तकरीब जो मुख्य मेहमान पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी हो। इन्ही हवाले सां सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख्त कया विया हुआ। पिंडाल खां ॿाहिरें पासे बलोचिस्तान पुलिस ऐं AFC जा 300 खां वधीक एहलकार मुक़रर कया विया हुआ। मुख़्तलिफ़ दाख़िली दरवाज़नि ते वॉक थ्रू गेट पिण लगाया विया हुआ, जॾहिं त पिंडाल जे अंदर प्राइवेट सिक्योरिटी एजेंसी जे एहलकारनि ऐं सिंध पुलिस जे जवाननि खे मुक़रर कयो वियो हो। आसिफ अली ज़रदारी हेलीकॉप्टर ज़रिए कश्मीर कोट पहुतो। मेज़बान चंगेज़ खान जमाली, मीर एजाज हुसैन जखरानी, सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह, आगा सिराज खान दुरानी ऐं जमाली बिरादरी जे चङनि मुड़सनि इस्तक़बाल कयो। पिंडाल में पहुचण ते तकरीब में वेठल लगभग 4000 माण्हुनि उथी भी ताड़ियुनि सां आदर भाव कयो। जमाली बिरादरी जे सरदार हारून खान जमाली आसिफ अली ज़रदारी खे बोस्कीअ जी पग पाराए खेसि भलीकार चयो। असां सभु उन्ही में गॾु थिया आहियूं, उन्ही खे यादि कंदासीं ऐं पंहिंजे जमाली बिरादरी खे ऐं ॿियनि जेके सियासत में आहिनि उन्हनि खे चवंदासीं त उन्हनि जी सियासत खां सिखनि, जेको उन सियासत में नालो कमायो, हिकिड़ो सचो माण्हू हो, उन्ही जी तर्ज़ जी सियासत कनि। मीर जाफर खान उहा शख़्सियत थी जंहिं इलाइक़े खे सियासी शऊर ॾिनो। उनजो तालुक़ जॾहिं खां वठी जॉन थिया मुंहिंजे ॾाॾे सरदार आदम खान पंवर सां ॿाहिरनि वांगुरु सॾिबा हुआ 3 माण्हू, मीर जाफर खान जमाली, सरदार आदम खान पंवर, खान बहादुर, सरदार जागण खान भयो। इन टिनि जो मिसाली हिकिड़ी दोस्ती हूंदी हुई। वरसी तकरीब में शरीक हज़ारे माण्हुनि खे मांझांदो पिण ॾिनो वियो। कैमरा टीम बाबू जमील उड्डो, वाहिद नबी भुट्टो ऐं साथी रिपोर्टर शरीफ मंगी सां गॾु अज़हर गुल सरकी, सिंध TV न्यूज़, जाफराबाद।